सकरन भरसां ॻोठ अली मोहम्मद पुजरानी में 6 महीने अॻु क़तल थियल दुर मोहम्मद माणहार जे वारसनि औरत मासूम ॿारनि ऐं माणहार बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटड़ उस में धरणो हलियो। दुर मोहम्मद जे क़ातिलनि मुलवस असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ एहतिजाज कयो वियो। ख़बर सकरन मां आगाह की त सकरन भरसां ॻोठ अली मोहम्मद पुजरानी में 6 महीने अॻु क़तल थियल दुर मोहम्मद माणहार जे वारसनि औरत मासूम ॿारनि ऐं माणहार बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटड़ उस में धरणो हलियो। इन हवाले असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सकरन मां सोहिल चांदनी। रोशन जीअं त सकरन भरसां ॻोठ अली मोहम्मद संजरानी में 6 महीना अॻु क़तल थियल दुर मोहम्मद मंगरार जे वारसनि औरत मासूम ॿारनि ऐं मंगरार बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटड़ उस में धरणो हलियो। उन मौक़े ते दुर मोहम्मद जे क़त्ल में मुलवस असुल जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते क़त्ल थियल दुर मोहम्मद मंगरार जी बेवा हीरा मंगरार ऐं संदसि न्याणी शाहिदा ऐं भेण दुरनाज़ ऐं ॿियनि औरतुनि चयो त असां सां संजरानी बिरादरी जे माण्हुनि ज़ुल्म कयो आहे ऐं असांजे घरनि जे वॾे दुर मोहम्मद खे क़त्ल कयो वियो आहे। अञा ताईं असुल जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि जॾहिं त असांजे मर्दनि ते केस हथ खणण जे लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मंगरार बिरादरी जे माण्हुनि एहतिजाज कंदे चयो त कोर्ट सगोरे मां क़त्ल में मुलवस असुल जवाबदार खे पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे जॾहिं त हू असांखे केस तां हथ खणण जे लाइ क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांखे नुक़सानु पहुचाइण जे लाइ हमला करे रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त क़त्ल में मुलवस जवाबदार ॻोठ दिलदार संजरानी जा रहवासी पंहिंजे घरनि मथां पाण फायर करे असां ते कूड़ा केस दाख़िल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। जी